अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं या तव्हांजो निज़ामुद्दीन जक्सी ऐं अॼु पंहिंजी बनी में ॿिजारण जी तयारी में हलूं पिया। हीउ ॿारो जेको असीं ठाहियूं पिया, हीउ सारियुनि जे ॿेजारे लाइ असीं तयारी करे रहिया आहियूं। सो तव्हां त मूंखे अॻे ई सुञाणो था, आऊं तव्हांजो पंहिंजो तव्हांखे सम्झाईंदो रहंदो आहियां। सो अॼु आऊं तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि जेके ॻाल्हियूं तव्हांजे कम जूं हूंदियूं ऐं उहे ॻाल्हियूं तव्हां यादि रखिजो। इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां जेको आहे अॻिते हली जेको आहे उनखे लाज़मी ग़ौरो वीचार कजो। ऐं तव्हांखे ॻाल्हियूं कुझु ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त जेके बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान या मातली या जेको सो ॾंदो नज़रपुर एरियो या इहे जेके गुलाटी कड़ियो वग़ैरह उन्हनि खे ऐलान जे हिसाब सां ॿुधायां त बाबा पाणी जी खोट आहे, ॿिज जेको आहे तकिड़ो न पोखियो। ठीकु आहे, सारियुनि जे ॿेजारे ते वठो वठि लॻी पई आहे, इहो थोरो घटि करियो। ॿिज जेको आहे हींअर गर्मी आहे, ॿिज तव्हां 15 मई खां पोइ पोखियो, थधिकार में पोखियो। इन सां तव्हांजो फ़ाइदो हिकिड़ो इहो बि थींदो, तव्हांजो जेको सारी निसरंदी, जेका सारी अॻिते हली जेका निसरंदी उन में तव्हांखे जेको आहे सो इहो थींदो, पापड़ी कोन थींदी तव्हांजी। मींहुं बरसातुनि में सारी जेका आहे उहा कोन ईंदी ऐं तव्हांजी सारी लेट थींदी। सारी भले जेका 10 महीने में अचे, घटि में घटि सारी जेका 11 महीने जे वेझो या 10 महीने खे शुरू में अचे त उहा सारी भली आहे, उहा सारी तव्हांखे फ़ाइदेमंद रहंदी। ॿी ॻाल्हि, ॿिज जेको बि वठो सुठो वठो, सुठी कंपनी जो वठो। ऐं ॿिज जेके आहिनि सभु भला आहिनि, हाइब्रिड नालो कोन था वठूं, पर घटि में घटि ॿिज डीलर खां वठो। डीलर खां सवाइ ॿिए हंधा ॿिज न वठिजो। इहा मुंहिंजी हिकिड़ी भाइराणी तव्हांखे सलाह आहे। ॿेजारण तव्हां सुठी ठाहियो, ॿेजारण खे लेवल करियो, लेज़र लेवल ते सुठी ॿेजारण ठाहियो। ॿिज तव्हां सुठी बनी में ठाहियो, हल्की बनी में न ठाहियो। बी क्लास सी क्लास में ॿिजारण न ठाहिजो। बनियुनि खे लेज़र करियो। डीज़ल वाक़ई महांगो आहे, मञूं था, पर लैंड लेज़र में तव्हांखे इहो फ़ाइदो आहे, बनी हमवार हूंदी, तव्हांजी वट बि सही ईंदी, तव्हांजी बनी में पाणी बि हिकु जहिड़ो बीहंदो ऐं तव्हांजा ॿिज वग़ैरह भला थींदा। अञा बि का सलाह मशवरा हूंदो त आऊं तव्हां सां गॾु आहियां। निज़ामुद्दीन जक्सी, ते फतेहबाग, तेलका टनो, ग़ुलाम हैदर, ज़िला टनो, मोहम्मद ख़ान। मुंहिंजूं राय, मुंहिंजा जेके कमेंट्स आहिनि उहे मुंहिंजी ज़ाती आहे ऐं आऊं पंहिंजी ज़ाती राय जे हिसाब सां हलां पियो। आऊं अञा हाणे ॿिजारनि जी बनी ठाहियां पियो, तव्हांजे अॻियां आहियां। हीअ बनी गिदरे में बि, पोइ हिनखे मूं रेज कयो, रेज करे पोइ हिन में किचिरो कल्ह जेको आहे सभु ख़तमु थी वियो हुओ। ठीकु आहे, पोइ हाणे हिनखे लेज़र पिया करियूं। हिन जी हाणे तयारी कंदासीं ॿिजनि जी आस्ते आस्ते आस्ते। 15 मई खां पोइ वञी ॿिज आऊं पाण पोखींदुसि। ठीकु आहे, बाक़ी कंहिं दोस्त खे लेज़र खपे किराए ते हलाइण लाइ ऐं रेट वग़ैरह पुछण लाइ कीअं हले पियो, छा आहे मुंहिंजो कमु, मुंहिंजो ड्राइवर आहे मिठू कोहली, बहितरीनु नमूने सां हलाईंदो आहे। हीउ हुनजो पुटु आहे नंढड़ी उमिरि जो, उहो बि हलाए पियो। पोइ बि कंहिं दोस्त खे नंबर वग़ैरह मुंहिंजो खपे, इनबॉक्स में अची सघे थो। अलाह ख़ुशि रखे, आबाद।